द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 155। अॼु जा सिंधी अखर आहिनि चमर बगलो या बोती मार, साड़ या कोड़ाइण, राल या निफ़त, सिप ॿिपड़ो या ॿिखानो, वात ॾारो, फाटोड़ो दुहिल या बकवास कंदड़। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। पाणीअ में शांत भी मच्छी पकड़े वठण करे बगलो खे नकली साधू भी चयो वेंदो आहे। नातनि में आयल कोड़ाइण ई वधी साड़ जो रूप वठी सघंदी आहे। डांबर में मौजूद ॿंधण वारे पदार्थ खे राल चइबो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। केतिरनि ई जानवरनि जो दिलि सिप जे शरीर वांगुरु ॿिखानो थींदो आहे। बकवास करण में गोपाल जो को सानी कोन्हे। इन फाटोड़ो दुहिल हुजण करे खेसि शर्मिंदा बि थियणो पवंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।